नाज़रीन, टंडे अलहयार में पीटीआई तरफा महंगाई खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। और ये हवाले से दिसूं था गुलाम रसूल नोहड़ियो जी रिपोर्ट। टंडो अलहयार में तहरीक इंसाफ पारा मुल्क में वधंदड़ महंगाई खिलाफ रैली कढी वई, जंहिंमें पीटीआई कारकुनन समेत आम शहरियन वडे अंग में शिरकत कई। लतीफ गेट का निकतल रैली शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि मां थींदी प्रेस क्लब पहुती, जिते अॻवाननि तोड़े शहरियन आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त ग़रीब तबको ॿ वेला नथो खाई सघे, पोइ ते ख़ुदकुशियूं करे रहियो आहे। जेको तो पूरे पाकिस्तान जो मसालो बणिजी वियो आहे महंगाई अहिड़ी थी वई आहे जो तव्हां ॾिसो त माण्हू ॿिनि वक़्तनि जी मानी जे लाइ परेशान आहिनि। माण्हू ख़ुदकुशियूं पिया कनि। सिंध में तव्हां ॾिठो केतिरनि माण्हुनि ख़ुदकुशी कई आहे। तव्हां ॾिठो त पेट्रोल जी क़ीमत छा हुई, हाणे छा आहे, अटे जी क़ीमत छा हुई पहिरीं, हाणे छा आहे। अॻे माण्हू चवंदो त बाबा बसर मानी खाई बसि गुज़ारो करे वेंदासीं, पर त हाणे न को अटो मानी वठण में आहे, न को बसर वठण में आहे। बसर बि एतिरो महांगो थी वियो आहे त हाणे माण्हू वञे किथां। पब्लिक ने लब्बैक कहते हुए पब्लिक का जो अंदर की आग है, जो लावा उनके अंदर दिलों में पैदा हो रहा है, वो किसी ना किसी दिन वो बाहर निकलेगा और इन हुक्मरानों को पता चल जाएगा कि जो अयाशियां ये लोग कर रहे हैं गरीब के पैसे पे, वो इंशाल्लाह अनकरीब इनका टाइम खत्म होने वाला है। सिंध हुकूमत असां जुल्म कयो है, अटो गे हर चीज महंगी करे छड़ी है। छो गरीब आवाम सां जुल्म थियो है एतिरो। बे पासे हर शय सस्ती है, पंजाब में सस्ती है, ॿियनि मुल्कनि में सस्ती है। असां वटि छो सिंध में हुकूमत में महंगाई कई हुई है। सिंध हुकूमत गे महंगो, अटो महंगो, हर शय महंगी। 500 रुपया तारीख़ कमाई, उनमें छा वठो असीं? असांजा बच्चा हिकिड़ो वक्त खाईंदा, ॿियो वक्त भुखिया सुता पिया आहिनि। पूरे टंडो अलहयार की आवाम की तरफ से महंगाई के खिलाफ हम लोगों का मुतालबा है, इन करप्ट हुक्मरानों को मुकाओ, गरीबों को बचाओ। जितने दिन ये हुक्मरान रहेंगे गरीबों का बेड़ा गर्क करते रहेंगे। सरकार के घुर्जे त महंगाई ते कंट्रोल करे गरीब माण्हुनि खे जीअण जो हक़ ॾिनो वञे। कैमरामैन दानिश लिगारी सां गॾु गुलाम रसूल नोहड़ियो, आवाज़ टीवी, टंडो अलहयार।